बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ खिसालिही सल्लू अलैहि व आलिही। असांजे प्यारे नबी ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे शान में लतीफ़ साईं जे इन बेत सां शुरूआत कंदासीं त राणे जी रिहाण मां को आदेसी आयो, चोॾहीं माह चंड जीअं कियो सामी सुहाओ, लथो ऊंदा हो जोगीअ संदी जोत सी। प्यारा शागिर्दो, अॼु जंहिं हस्ती जंहिं सरवरे कायनात ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां जनम ॾींहुं जी आमद जी मिलाद जो जश्न मल्हाए रहिया आहियूं, उहा शख़्सियत हुई जंहिं न सिर्फ़ अरबुस्तान में नवां उसूल, नवां कानून ऐं उहे सोचूं फ़िक्र खणी आया जंहिंसां सभ खां पहिरियां अरबुस्तान जा माण्हू जेके जहालत ऐं बेअल्मी बेअकुली जी ऊंदाही में रहनि पिया, जेके माण्हू पंहिंजी नियाणियुनि खे ॼमण सां वञी ज़मीन में जीअरो पूरे ईंदा हुआ, उन्हनि माण्हुनि जे लाइ शफ़क़त ऐं सॼी काइनात ऐं इंसान ज़ात जे लाइ रहमत बणिजी आया। अॼु असां उन शख़्सियत जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असांजो नबी खे सभ खां वॾो एज़ाज़ इहो आहे त हू सॼे 1,24,000 नबियुनि जो सरवाण ऐं उन्हनि जी क़यादत कयईं ऐं जॾहिं मेराज ते वियो त सभिनी जी इमामत कयईं। इहा फेज़ सिर्फ़ असांजे नबी असांजे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नसीब थी आहे